सॼे मुल्क में जेको आहे जो के ॾींहं ते जशन था मल्हाइनि ऐं इन जे करे त जेको मुल्क सॼी दुनिया खे चवंदो वॾे वॾी जमहूरियत आहे जेके असां वॾी ताक़त आहियूं मुआशी तौर ते फ़ौजी ताक़त आहियूं उन्हनि खे उन्हनि जा गोॾा खोड़ायासीं उन्हनि खे इलाज मिनतूं करायूंसीं उन्हनि जा जेके यार फिज़ाया हुजे आर्मी हुजे या नेवी हुजे पंहिंजे अवाम जी हिफ़ाज़त कई पर सभ खां वॾो इहो थियो त सॼी क़ौम पंहिंजे आर्मी जे पुठियां बीठी थी सॼी क़ौम मुतहिद हुई हिकु हुई ऐं हिकु मल्हाए रहिया आहियूं। अॼु जशन जो ॾींहुं आहे अॼु ख़ुशीअ जो ॾींहुं आहे अॼु वारे ॾींहं ते असांजे पाक आर्मी हिंदुस्तान जे आर्मीअ खे हिंदुस्तान जे हुकुमराननि जे नापाक इरादनि खे मिटीअ में मिलाए छॾियो हुयो। तव्हांखे यादि आहे त पाकिस्तान जे मथां हिंदुस्तान जे तरफ़ां जारियाना बेगुनाह माण्हुनि जे मथां हमला कया विया मासूम ॿार मारिया विया हिते मदरसनि मस्जिदनि में आबादी जे इलाइक़नि जे मथां बमबारी कई वई। असां ज़िंदह क़ौम आहियूं असां उहे ॾींहं न विसारींदा आहियूं ऐं उन ॾींहं ते असांजे पाक आर्मी जे सिपह सालार असांजे हाफ़िज़ मुनीर साहब चीफ ऑफ आर्मी स्टाफ ऐं पाकिस्तान हुकूमत बशमूल वज़ीर ख़ारजा जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब सदर पाकिस्तान जनाब आसिफ अली ज़रदारी साहब जे वीहनि मुताबिक़ अॼु वारे ॾींहं ते हिंदुस्तान जे आर्मीअ खे पाकिस्तान जे आर्मीअ मुंहुं तोड़ ॾेई जवाबु ॾिनो ऐं उन्हनि जा यक बा यक शहद के जंगी जहाज़ किराए छॾिया ऐं हिंदुस्तान खे पोइ ते अचण ॾिनो हटायो वियो जंहिंजे करे पाकिस्तान आर्मी उन वक़्तु फतेह हासिल कई। अॼु असां फतेह जो ॾींहुं जशन जो ॾींहुं शुक्रिया जो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं ऐं पाकिस्तान आर्मीअ खे सलाम पेश था कयूं पंहिंजे मुल्क जे लीडरशिप खे सलाम पेश कयूं था। ही पैगाम आहे न त वरी न सोचजांइ हिते भुट्टे साहब जो जिन एटमी प्रोग्राम थी हिते मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो साहब जो मिसाइल प्रोग्राम आहे जिन एतिरनि सालनि खां वठी जिन प्लानिंग कई हुई मुल्क के मजबूत करने के लिए भुट्टे साहब चयो तो घास खाएंगे एटम बम बनाएंगे उनके करे भुट्टो साहब के सलाम पेश था क्यों लिकी कदीर खान से गॾिजी करे एटमी प्रोग्राम जो बुनियाद विधो ऐं एटमी प्रोग्राम पाकिस्तान के ॾिनई। अॼु पाकिस्तान मजबूत है तो एटमी प्रोग्राम के बदौलत आहे अॼु पाकिस्तान मजबूत है तो भुट्टे साहब ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहब जे ॾिनल उन मिसाइल के प्रोग्राम के बदौलत मजबूत है। इंडिया कदें भी जरूरत न कंदो पाकिस्तान के मथां। अॼु 9 मई 2025 के अॼु हिकिड़ो साल पूरो थियो आहे ऐं पाकिस्तान हिंदुस्तान के जेको भरपूर मुंहुं तोड़ जवाब ॾिनो उनजी पूरी तारीख़ में हिन क़िस्म जो ॾींहुं या हिन क़िस्म जी जेका ट्रीटमेंट हिंदुस्तान खे थी कॾहिं बि एॾो मुंहुं तोड़ जवाब पाकिस्तान जे तरफ़ों शानदार नमूने न मिलियो जेको हिन दफ़े उनखे मिलियो आहे ऐं उनखे असां पूरे पाकिस्तान जी आवाम ख़ुसूसन पाकिस्तान पीपल्स पार्टी जा वर्कर मल्हायूं था। उन में तमामु वॾो किरदारु असांजे सदर पाकिस्तान जनाब आसिफ अली ज़रदारी साहब असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जंहिं सियासी ऐं सफ़ारती महाज़न ते हिन मुल्क जो केस विढ़ियो ऐं असां सभु हिते गॾिजी लाड़काणे जा सभु गयूर जेके वर्कर आहिनि जेके जियाला आहिनि जेके शहरी आहिनि गॾिजी करे पंहिंजी अफ़वाज पाकिस्तान के ख़राज तहसीन था पेश कयूं ऐं उनखे यकीन था ॾियूं त पूरे पाकिस्तान जी अवाम इंशाअल्लाह तव्हां सां शाना बशाना गॾु बीठी आहे।